नाज़रीन बुलेटिन में एक अफ़सोसनाक ख़बर शामिल करे रहिया आहियूं त कराची यूनिवर्सिटी जी वेन में धमाके लगल बाहि में सड़ी फोत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो आहे, जिन में 3 परॾेही उस्ताद बि शामिल आहिनि। धमाके बाद पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। बम डिस्पोज़ल अमले बि पहुची तबाह थियल गाॾीअ जो मुआयनो कयो। कराची पुलिस धमाके खे आपघाती करार ॾींदे चयो आहे त दहशतगर्दनि यूनिवर्सिटीअ जे परॾेही उस्तादनि जी वेन खे निशानो बणायो आहे। कराची पुलिस जे चीफ गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त धमाको आपघाती थी सघे थो, जंहिं में बुरको पहिरियल औरत मुलविस थी सघे थी। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची यूनिवर्सिटी जी वेन में धमाके लॻल बाहि में सड़ी फोत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो आहे, जिन में 3 परॾेही उस्ताद बि शामिल आहिनि। धमाके बाद पुलिस ऐं रेंजर्स इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो आहे। बम डिस्पोज़ल अमले बि पहुची तबाह थियल गाॾीअ जो मुआयनो कयो। कराची पुलिस धमाके खे आपघाती करार ॾींदे चयो आहे त दहशतगर्दनि यूनिवर्सिटी जे परॾेही उस्तादनि जी वेन खे निशानो बणायो आहे। कराची पुलिस जे चीफ गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त धमाको आपघाती थी सघे थो, जंहिं में बुरको पहिरियल औरत मुलविस थी सघे थी।